उते न असांजे माण्हुनि खे रोज़गार थो मिले, न असांजे माण्हुनि खे उन मां को लाभ थो मिले। उन्हनि जो कम्यूनिटी फंड हूंदो आहे जंहिंमां उन्हनि खे अस्पतालूं ठाहिणियूं आहिनि, स्कूल ठाहिणा आहिनि, एम्बुलेंसूं हलाइणियूं आहिनि, माण्हुनि खे इलाज जूं सहूलियतूं ॾियणियूं आहिनि, पर कारीगार कख कुझु बि कोन्हे को। तेल कंपनीअ मां फ़ाइदो कोन्हे। हाणे हिते खाणोट वटि तेल मिलियो आहे, तव्हां ॾिसिजो, कंहिंखे थी नौकिरी मिले, कंहिंखे थो रोज़गार मिले, ॿ टिनि वॾनि खे थोरो को खीसो गरम करे छॾींदा, फ़ाइदो ॾींदा। बाक़ी ग़रीब अवाम बिल्कुलु सिके थो पियो। ग़रीब अवाम जो मामिलो थींदो तॾहिं जॾहिं हू सुजाॻ थींदा, हू पाण भरा थींदा माण्हुनि खे। ऐं वरी बि इहा ॻाल्हि दोहराईंदुसि त माण्हुनि खे पिनायो न, ख़ैरातूं न ॾियो, स्कीमूं न ॾियो, बेनज़ीर कार्डनि सां कुझु कोन थींदो, मेडिकल जे कार्डनि सां कुझु कोन थींदो, इमदादनि सां कुझु कोन थींदो। माण्हुनि खे तालीम ॾियो, रोज़गार ॾियो, पाण भरो कयो, पंहिंजे पेरनि ते बीहारियो, माण्हुनि खे ख़ुशहाल बनायो, मोहताजी जी ज़िंदगी मां कढो माण्हुनि। इन शइ जी ज़रूरत आहे। इनशाला मूंखे उमेदु आहे त ज़रूरु माण्हू इन ॻाल्हि ते गौर कंदा, सम्झंदा। इनशाला इन मां कोस्तान जे माण्हुनि खे फ़ाइदो